तो स्वामी जो प्यार की करो मीठा पागल सभी ध्यान में था सभी ध्यान में वरी माइक बंद नथी मां कहीं जिया ना तुम्हें जो मां कहीं जिया ना तुम्हें तो स्वामी जो प्यार की करो बाबा स्वामी जो प्यार की करो मीठा पागल ओ मीठा सतगुर तुझे सुने दर्शन करना बाबा जी सुने दर्शन करना ओ स्वामी जी सुने दर्शन करना बाबा जी सुने दर्शन करना दूर अंधकार की वयो दूर अंधकार की वयो मीठा पागल ओ मीठा सतगुर मां तेरी जिया ना तुम्हें जो सभी जो मां तेरी जिया ना तुम्हें तो स्वामी जो प्यार की वयो बाबा स्वामी जो पागल ओ मीठा सतगुर ओ दिया तेरे तो मातो की गोरे 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 कितना स्वीकार करो कितना स्वीकार मीठा पागल ओ मीठा सतगुर मां तेरी जिया ना तुम्हें जो मां तेरी जिया ना तुम्हें तो स्वामी जो बाबा स्वामी जो प्यार की करो मीठा पागल ओ मीठा सतगुर ओ बिना सारी दुनिया में पागल बिना सारी दुनिया में बिना सारी दुनिया में पागल बिना सारी दुनिया में मांगो तेरे प्यार की वयो बाबा जो तेरे मीठा पागल ओ मीठा मां तेरी जिया ना मां तेरी जिया ना तुम्हें जो कि तो स्वामी जो बाबा स्वामी जो प्यार की वयो मीठा पागल ओ मीठा सतगुर मां तेरी जिया ना तुम्हें जो मां तेरी जिया ना तुम्हें तो स्वामी जो प्यार की वयो बाबा स्वामी जो प्यार की वयो मीठा पागल ओ मीठा सतगुर दासी के तुई करना सारी संगत के ओ सारी संगत के करना सारी संगत के करना पूरो विश्वास की वयो पूरो विश्वास मीठा पागल ओ मीठा सतगुर मां तेरी जिया ना तुम्हें जो मां तेरी जिया ना तुम्हें जो कि तो स्वामी जो बाबा स्वामी जो ओ मीठा सतगुर जो तेरे लो माही नजरी कस बाबा जो स्वामी जो तेरे लो माही नजरी कस बाबा जो तेरे लो माही यो इकरार जीवयो यो इकरार जीवयो मीठा पागल ओ मीठा सतगुर मां तेरी जिया ना तुम्हें जो मां ये तो स्वामी जो प्यार जीवयो
बोल गोत्री वारे भैया सत्संग मूंखे ॻाल्हि पंजाबी सत्संग मंगल मुंहिंजी ॾेराणी जो सुभाणे बर्थडे पुट जो अच्छा त दीदी खे चयो राति जो त राति जो मां तव्हांखे मिलियमि सुबुह खां मां कम में हुयमि मां वारे गुरु आहे ही मुंहिंजो गुरु आहे ही मुंहिंजो पर गुरु बि त ज्ञान खपे न असांखे हाणे हिकु दफ़ो हिकु शिष्य वियो पंजी पातशाही श्री गुरु अर्जुन देव साहिब वटि चईसि मूंखे तव्हांजो शिष्य ठाहियो चवनि था शिष्य ठहणु सवलो कान्हे फलाणे फलाणे शहर में मुंहिंजो शिष्य रहंदो अथई उन वटि वञ पहिरियों ॾिस तोखे शिष्य ठहण लाइ छा छा करिणो पवंदो आहे हाणे जीअं भॼन में छा चयोसीं ईअं सिलड़ो मां तोखे घोरे की तव्हां सभी कार्य नहीं करियो चवणु केॾो सवलो आहे हेॾे कलाक नथा ॾेई सघूं सिलड़ो कीअं ॾींदासीं त शिष्य चवनि था गुरु मूंखे तव्हां पंहिंजो शिष्य ठाहियो गुरु छा था चवनि फलाणे गांव में वञ उते ॾिस मुंहिंजो शिष्य कीअं आहे पहिरियों ॾिसी आ छा छा सहन करिणो पवंदो आहे पोइ मां तोखे पंहिंजो शिष्य स्वीकार कंदो चवेसि थो वठी खत खणी वञ उन माण्हू खे तॾहिं ॾिजांइ जॾहिं उहो तुंहिंजे हथ में 100 रुपया ॾींदो बोल गोदरी वारे घनश्याम की जय जेको शिष्य आयो हो उनजो नालो हुयो राम राम आयो भई मूंखे तव्हांजो शिष्य ठाहियो चईसि फलाणे गांव में वञ उते मुंहिंजो गोपाल नाले जो शिष्य रहंदो अथई उनखे वञी इहो खत ॾे पर खत कॾहिं ॾींदसि जॾहिं उहो छा ॾींदो 100 रुपया ॾींदो हाणे गोपाल वीचारो झोपड़ी में रहियो पियो आहे उन वटि कुझु बि कान्हे उनजे घर में टुटल फुटल बासण पिया आहिनि टुटल खट पई आहे खाइण लाइ बि सीधो पूरो सारो आहे राम उते वञी पहुतो खत खणी करे ऐं इहा सची कथा अथव गुरु नानक साहिब जी जीवनी में इहा कथा ॾिनल आहे गुरु अर्जन देव साहिब उनखे मोकिलनि था खत खणी करे उते पहुतो ॾिठई भई हिन माण्हू वटि त कुझु बि कान्हे 100 रुपया त हिन वटि हूंदा ई न ॿुधाएसि तूं चएसि थो मां तुंहिंजे गुरूअ जो न्यापो खणी आयो आहियां पर तॾहिं ॾींदो मैं जॾहिं तूं मूंखे 100 रुपया ॾींदे हिन जॾहिं ॿुधई गुरूअ जो न्यापो सभु पंहिंजे घर जा बासण खट सीधो सभु घर जे ॿाहिरि रखी चई जंहिंखे जेतिरा पैसा ॾियणा हुजनि पर खणी वञो मूंखे पैसा ॾियो कंहिं 10 रुपया ॾिनसि कंहिं 15 ॾिनसि ईअं कंदे कंदे घणा जमा थी विया 100 सभु सामान बि विकिणी गुरूअ जो न्यापो ॿुधण लाइ हाणे उहो खत वरितई खत खोली अंदरि लिखियल हो अॼु अची करे 500 जो भंडारो हलाए बोल गोदरी वारे घनश्याम की त जॾहिं चवंदा आहियूं मां शिष्य आहियां त असांजी गुरु पहिरीं परीक्षाऊं वठंदा आहिनि हाणे हिकु परीक्षा पास थी वियो हाणे ॿी परीक्षा भई 500 जो अॼु अची करे लंगर हलाए हिनखे पको विश्वास मुंहिंजे गुरु चयो आहे त उहो पाण ई किथां न किथां बंदोबस्त कंदो उनखे राम खे चएसि थो हल मां तोसां गॾु हलां थो हली करे मां भंडारो हलाईंदुमि चईसि तो वटि त पैसा ई कान्हनि चईसि मुंहिंजे गुरु चयो आहे त बंदोबस्त बि उहो ई कंदो हाणे ॿई वञनि था रस्ते ते हुते हिकु वॾो बोर्ड लॻल हुजे भई मिसकीनिया सां जेको बि अॼु कुश्ती खेॾंदो उनखे 500 रुपया ॾिना वेंदा ऐं मिसकीनिया सभिनी खां वॾे में वॾो पहलवान लंबो चौड़ो हटो कटो ही जेको गोपाल हुयो उहो सन्हड़ो लुकड़ो तॾहिं बि उहो 500 ॾिठई थी बसि हिते ई मुंहिंजे गुरु मूंखे मोकिलियो आहे माना हिते ई मोकिलणो अथसि मुंहिंजे गुरु खे 500 हितां ई मिलंदा विश्वास रखी अंदरि वञे थो मिसकीनिया हिनखे ॾिसी करे ॾिजी वियो चई हे त हिकु हथ में किरी पवंदो ऐं शायदि मरी बि वञे पुछेसि थो भई तूं छो आयो आहीं कुश्ती खेॾण वॾा वॾा पहलवान भॼी विया गांव मां तूं छो आयो आहीं मूंसां कुश्ती खेॾण
उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई। चईसि मूंखे गुरु चयो आहे 500 जो लंगर, ऐं मां हिते 500 ॾिठा त मां हिते अंदरि हली आयो आहियां। चएसि थो वाह तुंहिंजो विश्वास, वाह तुंहिंजी गुरुअ में आस्था। हाणे हिकु कमु कजे, मां तोखे ज़ोरी खटाईंदुमि, मां हारण जो नाटक कंदुसि, पर मूंखे उहो गुरु ज़रूर ॾेखारिजे जंहिं तुंहिंजे अंदरि एतिरो बल ॾिनो आहे। असां ॾिसो थोरो पंधु करण लाइ बि डिॼी वेंदा आहियूं, भई पंधु करे वञूं सत्संग ते, कार न मिले, गाॾी न मिले, चवंदा आहियूं हितां खां हुते ताईं पंधु। ही वीचारो कुश्ती खेॾण लाइ अंदरि हली वियो, छो गुरुअ जो न्यापो मिलियो हुयो भई 500 जो लंगर कराए। त बसि भॻवान ख़ाली असांजो जेको विश्वास आहे उहो चेक कंदो आहे, भई केतिरो पक्को विश्वास अथनि। हाणे बिस्किनिया हाराइजी वियो, नाटक कयईं हाराइण जो, गोपाल खे घणा पैसा मिलिया? 500 रुपया मिलिया। आयो अची हुते लंगर हलाई। जॾहिं ॿई अंदरि अचनि पिया, हाणे गुरुअ जो दीदार कराइणो हुयुसि, विया श्री गुरु अर्जन देव साहिब वटि। उते जॾहिं वञनि था, परियां खां ॾिठई ऋषभ ॼाणी ॼाणण हार हुया, हुनखे सॼी ख़बर आहे रस्ते ते छा थियो आहे। त परियां खां ई उहो सुखमनी साहिब लिखनि वेठा पिया। उते उहो हिकु लिखी छॾियऊं अष्टपदी। छा लिखियो? सुखी रहे मिस्कीनिया आप निवारो तले, बड़े बड़े अहंकारिया नानक गर्भ गले। भई मिस्कीनिया तूं एॾो सुखी रहंदे छो त तूं गुरुअ जे दर्शन करण लाइ तूं पंहिंजे नाले जी बि चिंता न कई, ऐं तूं पंहिंजी हार मञी। पहलवाननि लाइ पंहिंजी हार मञणु माना हेतिरनि सालनि जी जेका उन्हनि जी रेपुटेशन आहे उहो हेठि थी वेंदी, भई मिस्कीनिया हाराए वियो। पर सिर्फ़ु हिकु गुरुअ जे दर्शन करण लाइ उन छा चई, मूंखे हार बि क़बूल आहे, पर मूंखे उन गुरुअ जो दर्शन कराए जंहिं तोखे एतिरो बल ॾिनो आहे। हा, इहो बलहार वञणु आहे गुरुअ जे मथां। हर हिकु शइ ॾेई छॾी गुरुअ खे, पंहिंजे करियर जी, बाबा चवनि था पंहिंजे करियर जी, पंहिंजे नाले जी, सभु कुझु हुन बलहार कयईं। त बाबा बि छा लिखियो हुते? सुखी रहे मिस्कीनिया कंहिं शइ जो, कंहिं सामान जो, हा सभु बल हुते बसि गुरु जो निर्माण आहे। सभु ॾिनल उन्हनि जो आहे। सही चवण जी ॻाल्हि न आहे त भॻवान वेंदासीं, भॻवान बाज़ार कीअं वेंदासीं, पर जेको परीक्षा वठनि त बसि ॾिनल ई वेंदासीं। हा जॾहिं बि सत्संग जो न्यापो अचे, काई बि रुकावट अचे, पंहिंजी हाज़िरी भरणी आहे। बोल बाबा हरदास राम साहिब की। पंहिंजी पाशाही गुरु अर्जन देव साहिब जी ॿियो मिसाल अचे थो, शेवक वियो वञी दरबार में रहियो, तरन तारण साहिब जिथे जेका वसाई साईं गुरु अर्जन देव साहिब वियो, बसि हुते लंगर खाई लत ॾेई सुम्ही पए, काई शेवा न करे। सेवादारी चएसि भाई कुझु त शेवा कर, कुझु शेवा कर, बर्तन धो, लंगर हलाए, कुझु कमु कर, काई शेवा कर। चए न गुरु चवंदा त मां कंदुमि, तव्हांजे चए ते न कंदुमि। बसि लंगर खाई 2 टाइम 3 टाइम लत ॾेई सुम्ही पए। बसि गुरु अंतर्यामी हिकिड़े ॾींहुं आया लंगर में, सेवादारनि चयो साईं हे महीनो थियो आहे अची रहियो आहे, 3 टाइम लंगर खाए थो पर शेवा नथो करे। चए छो? चए त मूंखे गुरुदेव चवंदा त मां शेवा कंदुमि, तव्हांजे चए ते न कंदुमि सेवादार। ईअं चए थो? हा। बसि गुरु जे वचन जो जेको मुल्ह आहे न, उन ते इहा साखी थियण आई आहे। आया सतपुर आहियोसि, चयो मां फलाणो तूं अची। हा। चए शेवा छो न कंदो आहियां? चए साईं तव्हां जेको बि चवंदो मां कंदुसि, तव्हां जेका शेवा चवंदो मां कंदुसि।
सेवादार जी चए न कंदुसि चए हीअं चए हा कनेक्शन में चए चङो पुट जंग में वञ खाली कंटिन्यू कर जंग में वञ हाँ नहीं सिर्फ काठियूं गॾु करे उनखे बाहि कर ॾे रही थी सुकल काठियूं गॾु करे उनखे बाहि ॾे ऐं उन में तूं पाण सड़ी पओ हा चए हा साईं बसि उन महिल पहिरें भई कुझु न कोई बि सतर्क न कयो गुरू सां उन सेवादार बसि उन महिल वियो आहे बसि पहिरें भई वियो जंग में वियो काठियूं वाठियूं कंहिं गॾु कयईं काठियुनि खे बाहि ॾिनई जंहिं महिल बाहि ॾिनई गुरू चयुसि बसि उन में सड़ी पओ बसि उन महिल जो मन फिरी वियो बसि उन महिल जी तकड़ी थी भई जूनो कीअं सां उहो अग्नि जी परिक्रमा ॾियणु लॻो त जीअं फेरो ॾिए पियो त हिकिड़ो चोर आयो चोरी करे डुकंदो आयो उनजी गॾु सिपाही हुयो चोर जी माल जे कंधे सां कंदी हुयसि छो मां हिनखे बाहि खे छो न फेरा ॾे पियो चए सही ॻाल्हि ॿुधाए हीअं मां गुरू खे चयो मूंखे गुरू वचन ॾिनो भाई जंग में वञ काठियूं गॾु करे बसि बाहि ॿार उन में सड़ी पओ मां वचन त ॾेई आयुमि भई हा पर हाणे मूंखे भउ लॻे थो मन नथो उहो चोर जो अथसि इहो गुरू जो वचन मूंखे ॾे हे माल मूंखे थो वठे जेको मां चोरी करे आयो आहियां हे कंदे मूंखे वठो इहो गुरू जो वचन मूंखे ॾे बसि हे लोभ में हुई होॾो भउ बि हुई संदरो मरण जो बसि लोभ में चए चङो ठीकु आहे बसि उन खां गॾु वरितई उहो चोर माए में सड़ी पियो गुरू जे वचननि खे ॾिसी करे उहो त सिधो मोक्ष खे पातई गॾु चले ई बीठो सिपाही चेरे जो पकड़ियो सिपाही गॾु सां हिनखे पकड़ियो हथ ॿधो चोर सॼी उमिरि जेल जी अग्नि में सड़ंदो रहियो सॼी उमिरि सजा भोगे पर गुरू जे वचन खे पुठी ॾिनई वचन जो मुल पोइ मोक्ष पायो चोर हे भेणा वचन खे पुठी ॾेई बोल बोतड़ी वाले घनश्याम की जय बाबा साईं गेलाराम साहिब की जय बोल बाबा दास राम साहिब की जय। त सभई सत्संग मां इहो ई सिखियासीं भई गुरूअ जे वचन ते कलहार वञणो आहे वचन जो छा महत्व आहे त सभई मिली करे पंहिंजो मन रो पहिरीं त बाबर सां लॻायूं मन रो मातो सां लॻायो जिंदगी मातो सां लॻाइया सतगुर रो सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो हो मन रो मातो सां लॻायो आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे ॾिसो नैनांतीअ लवीना आया आहिनि बाबा जे द्वारे आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे रिश्ता नाता सभई विसारे आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे रिश्ता नाता सभई विसारे दासीअ जो मनिड़ो तां लॻायो संगत जो मनिड़ो तां लॻायो संगत जो मनिड़ो तव्हां सां लॻायो सतगुर रो सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो हो मनिड़ो आयस मां बाबल तुंहिंजे दुआरे चाहे बिगाड़े चाहे सवारे आयस मां बाबल तुंहिंजे बनारे चाहे बिगाड़े चाहे सवारे सुख दुनिया जा
पूरा सुख दुनियाचा कारण तेरीचा दय तो पूरा सतगुरु सावरा सब कुछ मातोआ ओ मंडलो गुरुवती सतके आनंद में आया आया बाबल खुश सारी माया गुरुवती सतके आया बाबल खुश सारी माया नाम जो सचो नाम जो सचो समदो कयो बाबल मुखे जो कयो सतगुरु सावरा तो के भाई सब कुछ मातोआ ओ मंडलो सान जायो राजा मनाया मीरा माया बाबल कहीं जानी माया राजा मीरा मनाया माया बाबल कहीं जानी माया लागे पीछे वाले माया लागे पीछे वाले माया तेरी 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 माया सतगुरु सावरा तो के पाए सब कुछ मातोआ ओ मंडलो मातो सान जायो दिल्ली मातो सान जाया सतगुरु सावरा बाबा सा मंदिरों लगायो बाबा सा मंदिरों लगायो ॿई हथ मथे करे जिन ॿई हथ मथे माना बराबर बाबा सा मंदिरों लगायो आहे जयंती राजी दिल्ली वारो राम बाबा दसाम वो हथ ॿई हथ मथे करे मथे 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 ॿई हथ मथे करे राजी दिल्ली वारो राम बाबा दसाम वो Thank you.
चले आएंगे बिहारी राधे राधे जपो चले आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी
सभी देवों की चढ़ाई बोल बाबा दास राम साहेब की सभी के बाबा दास राम साहेब जी के चरणों साईं वासुदेव लाल साईं जी के चरणों सभी के बधाई माने बाबा के भी सदैव तालियों बजाए करे बधाई 2015 में वादायूं लख लख वादायूं लख लख वादायूं बाबा के अचल क्यों लख लख वादायूं बाबा के अचल क्यों लख लख वादायूं लख लख वादायूं राज जे सॼे परिवार खे वाधायूं सभई मिली करे बाबा खां छा घुरूं जीअं हाणे सभिनी नची करे मौज मचाई त बाबा सभिनी खे हमेशह सुठी सिहत ॾे भई जीअं ईअं ई नचंदा रहनि ईअं ई मौज कंदा रहनि त सभई चवरायो इहो भॼन त बाबा सभिनी खे पंहिंजी हलंदी हलाए शाल हलंदे हलाई तू हिम्मत दे सदाई शाल हलंदे हलाई तू हिम्मत दे सदाई मोखे मोहताज कहजो तू कदे न बनाई बाबा हलंदे हलाई बाबा हलंदे हलाई हथ न जोड़े जमाती अर्ज़ रोई कयाती हथ न अर्ज़ रोई कयाती नारी कोई तेरे जो माखन साथ साथी माखन साथ साथी शाल हलंदे हलाई तू हिम्मत दे सदाई मोखे मोहताज कहजो तू कदे न बनाई बाबा हलंदे हलाई बाबा माण्हू में नारियन तीर दिल के लगन था माण्हू तीर दिल के लगन था हाल ही में ते बाबा माण्हू सारा के
आसरो तो लखवे शाल हलवे भलाई तुम्हें मत दे सदाई मोके महाराज कहजो तू भजन भलाई बाबा हलवे भलाई बाबा हलवे भलाई बाबा हलवे भलाई बोल बोली भाई काटे भाई जानवी खाण भाई न भजन सभी ॿुधो वे मथां ईंदी आहे कुर्सी ते भजन सभी ॿुधो पर सॼो भजन साहिब जेको दोहराइण रोज़ जी ॻाल्हि आहे टिन अखरनि में अरदास थिए पई भजन सभी ॿुधो मसीह महापुरुष सां से अमृतसर में मिलण छो उन्हनि सां उन्हनि जो टिन अखरनि में अरदास सदाई कई धनगुरु बाबा हरदास राम जेको जंहिंखे मञींदो आहे धनगुरु साईं टेऊंराम धनगुरु साईं ॾेराराम जेको जंहिंखे मञींदो आहे कोई बंधन न आहे धनगुरु बाबा हरदास राम रखी गरीब जी लाइ न करी किसी का धोखा बस कई शइ कंहिंजे मुआब न खुले इन अची वियो बसि पंहिंजी हल्दी लाइ कंहिंजो मोटार न करे बसि पुट खे पीउ जो पीउ खे पुट जो पति खे पत्नी जो पत्नी खे पति जो सभई चयो धनगुरु बाबा हरदास राम रखी गरीब जी लाज न करी किसी का मौका धनगुरु बाबा गेराराम रखी गरीबन जी लाज न करी किसी का मौका बस टिन अखरनि जी अरदास सवले तो सवली वहाँ पे होते कि बस टे अखर दोहराई अरदास क़बूल कई ज़रूर न आहे आखिर मंदिर टिकाणे में बीठा हुजूं न ऑटो में वियूं गाड़ी ते वियूं पैदल निकिरूं तॾहिं बस टे अखर दोहराइण में देरि ई न आहे बसि जेको जंहिंखे पवंदो आहे उनखे यादि करे छॾो चए बसि धनगुरु बाबा हरदास राम न करे किसी का मोहताज रखी गरीब जी लाज बस सभिनी खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं नाला हुननि जी झोपड़ी में ईंदा आहिनि त इहो भॼन जेको जेको चवराईंदो बाबा सिर्फ़ु हिन झोपड़ी न असां सभिनी जे झोपड़ियुनि में वञी करे दर्शन करे ईंदा बाबा हुते बोल बाबा हरदास राम साहिब की असली घर हृदय वाली हृदय में भी बाबा जी दर्शन दे वञो मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे बाबा आएंगे मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे बाबा आएंगे बाबा आएंगे आएंगे बाबा आएंगे बाबा आएंगे बाबा आएंगे मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे बाबा आएंगे मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे बाबा आएंगे
सारी जमीन है 25 घर खरीद है और मार्केट में ये मैं क्या अकेली थी मेरा मोड़ बैठा है मैं तो बैठ हुई सच्चे वाली बैठी हां सच्चे मुझे चलिए बैठी ना जाओ इतनी नहीं है ना खड़ी चावे ना मुझे कुछ लगा के बाकी से दिशा माता का दिशा बात है ये पे जगह पे दिशा माता का दिशा माता का बेटे का दिशा माता वारी वारी वन्या पंगे संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन कामा बलहारी वन्या पंगे संतन कामा की वासी दुख वारी वारी वन्या पंगे शब्द चवायो सदा एक ॾींहुं ॾिसो कि क़बूल पइजी वञे असां वटि सफलो थी हिकु ॿेड़े में बि केतिरा यात्री पार पुॼंदा आहिनि बसि संगत खे जेको मान ॾिनो आहे साहिबनि पाण खे ॿियो हिसो सॾायो अथऊं संगत खे हिकु हिसो संगत मिली करके किथे बि जेको जप थिए तप थिए भॼन थिए संगत कंहिंजी हिकु सुख साहिब शब्द किथे अदा थी वञे जेके आया हूंदा उन ॿेड़े में सभु पार पवंदा बोल बाबा हरदास राम साहिब की वारी वारी वन्या पंगे संतन कामा जल गाँव में वासी दुख संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन कामा याद रखे दुख वजन उड़ानी भरम बुलावा वजन उड़ानी याद रखे दुख वजन उड़ानी भरम बुलावा वजन उड़ानी हिकु मन थी चिंतन सामा वारी वारी वन्या पंगे संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन कामा बलहारी वन्या पंगे संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन सूरत मणि मूरत हरहत परगट जन जीरत हरहत परगट जन जीरत मन मोहन मन तन कामा संतन कामा वारी वारी वन्या पंगे संतन
ऐलान करो बाबा जी लाए तो बाबा जो मंदिर हर एक शहर में विदेश में देश में विदेश में बाबा जो मंदिर थे। ऐलान कर रही हूँ डंके की चोट पर, ऐलान कर रही हूँ डंके की चोट पर, मंदिर बनेगा बाबा का हर एक मोड़ पर, मंदिर बनेगा बाबा का हर एक मोड़ पर। हमारी के पैसे वाले चोरी फसाद
बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन बार बार दिन ये आए, कलियों हजारों साल ये तेरी है आरज़ू। Happy birthday to you, Raj. Happy birthday to you, Raj. Happy birthday to you, Raj. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday। हिंदी सॉन्ग गाते हैं आपके लिए, ठीक है? हिंदी सॉन्ग गाते हैं, फिर आप नाचो। कौन सा हिंदी सब song? बचाओ माँ बच्चे को ये 9 गानों में हिंदी बताओ तो। हम भी अगर बच्चे होते ना हमारा बच्चा तो आगे होते लड्डू और दुनिया के ठीक मम्मी दादी नानी थोड़ा पसीना दिया फोटो नहीं करे तू आगे बढ़ इनके बाबा जी तरफ करोड़ों सभी की और वो वाला डालर में सब बोलेंगे अनेक सरकार बारह Happy birthday to you. Happy birthday, dear Raj. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Raj. Happy birthday. बाद में सब बच्चे इधर तो आओ तेरी जगत की बड़ी धूमधाम है, तेरी रक्षा करेगा परमात्मा। हम बहनों की ये आशीष है, जरा सामने तो आओ राज, तेरी जन्मदिन की बड़ी धूमधाम है, तेरी रक्षा करेगा परमात्मा। हम बहनों की ये आशीष है, तो आओ राज सत्संग में बैठो, जैसे बड़ों की रीत है। तो आओ राज सत्संग में बैठो, जैसे बड़ों की रीत है। इसमें शर्माने की क्या बात है, तेरी मम्मी जो तेरे साथ है, तेरी रक्षा करेगा परमात्मा। हम बहनों की ये आशीष है। चादर सभी परिवार के बाबा बहन जी चादर साट के रखिए, पहले चरणन में रखिए। सभी परिवार जी बाबा रहमत तू बाबा बोला मम्मी चादर चादर है क्या